नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। उत्तर वजीरिस्तान में फोर्सेस जे हमले जी कोशिश नाकाम, 4 खारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियन मूजिब मीर अली वारे इलाइक़े में हिक खारजी बारूद सां भरियल गाड़ी फोर्सेस जी कैंप जी भित सां टकराए छॾी। हमले में कैंप जी भित खे नुक़सान पहुतो, जंहिं बाद 3 ॿियनि खारजियुनि कैंप में दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। खारजियुनि जे हमले में सिक्योरिटी फोर्सेस खे को बि नुक़सान न पहुतो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि अॼु अहम इजलास थी तो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं गिलगित जो वज़ीर आला शरीक थींदा। अफ़गान पनाहगीरनि जे वापसी जे हवाले सां ख़ैल क़दमनि जो जाइज़ो वरितो वेंदो। बोर्ड में थियल नुक़सान जो जाइज़ो ऐं मुतासिरनि जी बहाली ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में कणिक जी पॉलिसी ते बि ॻाल्हि ॿोल थींदी। गवर्नर KPK फैसल करीम कुंडी चयो आहे त सूबे में अमन अमान लाइ ऑपरेशन थियणु घुर्जे। ऑपरेशन ते इत्तफ़ाक़ राय ज़रूरी आहे। दहशतगर्दी सबबि KPK सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। DI खान में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त जेकी मुल्क जे आइन ऐं कानून खे नथा मञनि, उन्हनि सां ॻाल्हियूं न थियणु घुर्जनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ बाडा ऐं डोकरी थाणनि ते दाख़िल केसनि जी ॿुधणी 3 अक्टूबर ताईं मुलतवी। लाड़काने जे फर्स्ट एडिशनल एंड सेशन जज जी अदालत में ॿुधणी। जांच ऑफिसर पेश न थियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ केसनि में कुझु बि न आहे। सच सच ऐं कूड़ कूड़ थींदो। आगा सिराज दुरानी सां पुराणो ऐं ख़ानदानी तालुको, संदसि लाॾाणे ते अफ़सोस थियो आहे। मरियम नवाज़ ऐं PP वारनि जे बयाननि मां इख़्तिलाफ़ ज़ाहिर आहिनि, पर एहतियाती आहिनि, पाण में निबिरी वेंदा। मुल्क जी बका आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडनि में आहे। हैदराबाद में पुलिस जो गैर कानूनी रहंदड़ अफ़गानियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन, 12 ॼणा गिरफ़्तार। साइड जे इलाइक़े शाह लतीफ़ कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते अफ़गानियुनि ऐं शकी माण्हुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन। पुलिस टीमुनि पारां मुख़्तलिफ़ घरनि, होटलनि ऐं शकी जायुनि जी तलाशी। पुलिस 12 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी साइड थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। SSP हैदराबाद जो चवणु आहे त गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवायूं जारी रहंदियूं।